बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दरिया न्यूज़ में भलीकार आऊं आहियां DB बलोच। नाज़रीन, सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। गुड्डू बेराजमा नौजवान छोकिरी ऐं ताज़े ॼायल ॿार जो लाश हथ। कश्मीर ज़िले अंदरि लॉकडाउन 14 ॾींहं बि जारी। सरकार लॉकडाउन जे मुतासिरनि जी मालिकी करण में नाकाम थी वई। टंगवानी में सैनिटरी इंस्पेक्टर जी सहाफ़ी सां बदकलामी। कश्मीर समेत सॼी सिंध जे सहाफ़ियुनि वाक़े जी मज़म्मत कई। सहाफ़ियुनि मुतालबो कयो त बदमत सैनिटरी इंस्पेक्टर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जैकाबाद में माज़ूरनि जो DC ऑफिस आॾो एहतजाज। कंदकोट में फूड खाते कार्रवाई कंदे कणक स्मगलिंग करण जी कोशिश नाकाम बणाए छॾी। 5 फीट लिंक रोड मुकम्मल तौर तबाह। रोड तबाह हुजण करे ॻोठाणनि खे सख़्त तकलीफ़। इलाइक़े वासियुनि रोड जी मरम्मत कराइण जो मुतालबो करे छॾियो। हिन ख़बरुनि लाइ तावन कयो आहे अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर कश्मीर। अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर वारनि जो चवणु आहे त असां वटि खंड, पती, चांवर, घी, अटो ऐं ॿियो सामान होलसेल रेट ते दस्तियाब आहे। अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर नज़द टेलीफोन एक्सचेंज कश्मीर। मोबाइल नंबर 0333 31 31 631। नाज़रीन, पेश आहिनि तफ़सीली ख़बरूं। गुड्डू बैराज जे गेट नंबर 9 वटि नौजवान छोकिरी ऐं ताज़े ॼायल ॿार जो लाश हथ आयो। इरीगेशन अमले पुलिस खे इतला कयो। 3 कलाकनि बाद लाश खे ॿाहिरि कढी पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल कयो। पोस्टमार्टम बाद पुलिस लाश खे लावारिस ॼाणाए दफ़नाए छॾियो। पुलिस मूजिबि वाक़े जी जांच जारी आहे। कश्मीर ज़िले अंदरि अॼु 14 ॾींहं बि लॉकडाउन रहियो। शहर जा समूरा कारोबारी मर्कज़ बंदि रहिया। लॉकडाउन खे 14 ॾींहं गुज़री वञण बावजूदि सिंध सरकार मुतासिरनि जी वाहुर करण में नाकाम वई आहे। वाहुर न थियण करे ग़रीब माण्हू फाका कशी ते मजबूर आहिनि। कंदकोट में फूड खाते जी कार्रवाई। फूड अमलदारनि कणक जी स्मगलिंग जी कोशिश नाकाम बणाईंदे कणक सां भरियल 5 ट्रकनि खे पंहिंजे तहवील में वठी छॾियो आहे। तंगवाणी में सैनिटरी इंस्पेक्टर मुमताज़ पयार टाइम्स न्यूज़ तंगवाणी जे रिपोर्टर लुत्फ़ सिंधी सां बदकलामी कई। सैनिटरी इंस्पेक्टर सहाफ़ी सां उन वक़्तु बदकलामी कई जॾहिं हू रिपोर्टिंग करण लाइ TMO ऑफिस पहुतो। सैनिटरी इंस्पेक्टर जी अहिड़े अमल ख़िलाफ़ कश्मीर समेत सॼे सिंध जे सहाफ़ियुनि मज़म्मत कई ऐं मुतालबो कयो त सैनिटरी इंस्पेक्टर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जैकाबाद में माज़ूरनि पारां राशन न मिलण ख़िलाफ़ DC ऑफिस आॾो एहतजाज कयो। हुननि जो चवणु हो त राशन मनपसंद माण्हुनि खे ॾिनो वियो आहे। हुननि मुतालबो कयो त खेनि राशन ॾिनो वञे। ढक्कण बंगलो खां पट फीडर ताईं ठहियल लिंक रोड केतिरनि ई सालनि खां ज़बून हाल आहे। रोड के हंधा हंधा खॾा पयल आहिनि, जंहिं करे ॻोठाणनि खे सख़्त तकलीफ़ुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। ॻोठाणनि मुतालबो कयो त रोड जी मरम्मत कराई वञे। नाज़रीन, इहो हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तज़ियनि लाइ ॾिसंदा रहो YouTube चैनल दरिया न्यूज़ ऐं दरिया न्यूज़ खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।